टंडो अलाया लॻ बुकेरा शरीफ़ जे महबूब दोस्त अयाज़ लाशारी जो नसर अवां समूरनि महबूब दोस्तनि जे नाव मुंहिंजे अकेलाई ते राति बि चंड चिथरूं करे तुंहिंजे ई बारे मां पुछो ऐं उदास थी चंड में बि तोखे ई ॻोल्हींदो रहिजी वियसि। सितारा आसमान जी चादर ते तुंहिंजे नक जी फुली जियां चमकी रहिया हुआ। असर वेल कोयल बि तुंहिंजा ई किसा पे ॻाया। बाख बि तुंहिंजे बदन जियां भाकुरनि में भरियल बावरे अहसास जड़ी पे लॻी ऐं पोपट गुलनि सां ईअं प्यार विराए रहिया आहिनि जीअं मुंहिंजा चप तुंहिंजे गलनि सां के गहरियल ॻाल्हियूं कंदा हुआ ऐं तूं उहो सोच किताब लॻनी हुए जंहिंजा वर्क बि आऊं चुमियुनि जी आङुरियुनि सां विरहाईंदो हुअसि। अॼु उन्हनि विछड़ी वियल चुमी जे दर्द जो कसम हीअं जी सारी हालत ज़ख़म ज़ख़म थी पई आहे, पर पोइ बि आस इंसारी जो आसमान बणियल आहे त तूं उन ई आसमान में हिकु ॾींहुं ज़रूरु चंड थी उभरणी आहीं। तुंहिंजी हिकु ई मुर्क मुंहिंजी सारी मायूसी खे मात ॾेई छॾींदी आहे, पर अञा बि जेकॾहिं तूं पंहिंजनि हसीन चपड़नि तां ताज़नि टिड़ियल गुलाबनि जहिड़नि टहकनि जो ख़ुशबू फिज़ा में उॾारे छॾी त हीउ सारो मुरझायल माहौल बि मोहबतनि जी जन्नत बणिजी वञे।